मीरपुर बठोरो। ॻोठनि खे रोड रस्तनि जी सहूलियत न ॾियण ख़िलाफ़ यूसी शाह मोहम्मद शाह जे रहवासियुनि जी बुख हड़ताल चोथें ॾींहुं बि जारी रही। इन सिलसिले में मीरपुर बठोरो जे यूनियन काउंसिल शाह मोहम्मद शाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि नूर मोहम्मद कलातरी, गाज़ी खान चांग, अब्दुल्ला मल्ला ऐं हमज़ो मल्ला समेत ॿियनि ॻोठनि खे गुज़िरियल 20 सालनि खां रोड जी सहूलियत न ॾियण ख़िलाफ़ रफ़ीक कलातरी ऐं अली अकबर मल्ला समेत ॿियनि जी अॻवानी में मेन स्टॉप बठोरो ते बुख हड़ताल चोथें ॾींहुं बि जारी रही। बुख हड़ताली कैंप ते यकजहती तौर जेसंद महाज़, जसाफ, जेसंद क़ौमी पार्टी ऐं PTI समेत ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। अॻवाननि इन सिलसिले में चयो त रोडनि रस्तनि जी सहूलियत न ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणा सख़्त परेशानियूं जो शिकार आहिनि। साफ़ी न ॻाल्हाईंदे वधीक छा चयो, अचो त संदन मौक़िफ़ ॿुधूं था। अॼोको असांजो जेको अलामती बुख हड़ताल कई वई आहे, सा यूनियन शाह मोहम्मद शाह ॻोठ हमज़ो मल्ला ऐं ॻोठ गाज़ी खान चांग, ॻोठ नूर मोहम्मद कलातरी खां मुसलसल 15 सालनि खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिन रोड असांजो मुतालबो आहे DC सजावल खां, चूंडियल नुमाइंदनि खां, आला अख़्तियारनि खां, वफ़ाक़ खां असीं मुतालबो इहो करियूं था त असांखे माण्हुनि खे रोड ठाराए ॾिनो वञे, माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। माण्हू इलाही तकलीफ़ थी रही आहे माण्हुनि खे, तो असांजो ख़ुदा इहो रोड ठाराए ॾिनो वञे, महिरबानी। ये असांजो अलामती बुख हड़ताल जेकी आहे इहा मुसलसल 2 ॾींहंनि खां रेगुलर असां रखंदासीं। असांजी मुख़्तलिफ़ ॻोठनि सां गॾिजी सियासी समाजी धुरियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त चूंडियल नुमाइंदनि हुकुमरान दुर खां अला हुकूमनि खां त यूसी शाह मोहम्मद शाह ते मुश्तमिल चांगनि जा ॻोठनि, मल्हानि जा ॻोठनि, कलातरीनि जा ॻोठनि, उन्हनि खे मुसलसल तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बरसाति दौरान हो पंहिंजा को बीमार नथो निकिरी सघे ऐं पंहिंजो को लाश नथो निकिरी सघे। असां उन्हनि खां अला हुकामनि खां, सिंध हुकूमत खां, चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी हिकु नज़र यूसी शाह मोहम्मद शाह जे हिननि मक़ामी ॻोठनि ते विधी वञे तो कहिड़ी ज़िंदगी पिया गुज़ारीनि। उन्हनि पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि, बुनियादी मसइलनि खां महरूम आहिनि। तइलीम तबाह आहे, रोज़गार तबाह आहे, सिहत तबाह आहे, पर रोड रस्ता त माण्हुनि खे भला ॾियो। हीअ असांजो एहतजाज रिकार्ड ते रखी ऐं असां उन्हनि खां पुरज़ोर मुतालबो कंदासीं त रोड रस्ता तरक़ियाती कम उन्हनि खे ॾिना वञे, महिरबानी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त संदन ॻोठनि खे रोड रस्तनि जी सहूलियत फ़राहम कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं न्यूज़ लाइ सब्सक्राइब कयो पूरब TV।